नाज़रीन, हैदराबाद में यूनियन काउंसिल हटड़ी के मुख्तलिफ गोठन के रहवासियन PPMA ने तारिक शाह जामोट ते इलाके के कब्रिस्तान ते कब्जे जो इल्जाम हणंदे बाईपास ते एहतजाजी मुज़ाहरो किया है। उन हवाले से ॾिसूं था मुदस्सिर अब्बास की रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं हींअर हैदराबाद की हटड़ी बाईपास से मौजूद आहियूं जिते मुख्तलिफ गोठन जा जेके रहवासी आहिनि उहे इलाइक़े जे कब्रिस्तान ते कब्ज़े ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल आहिनि। असीं एहतजाज में जेके हितां गोठाणा आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं, ही असांजी ज़मीन 513 नंबर आहे कब्रिस्तान जो, 1 एकड़ 2 गुंठा आहे, प्लस में 4 एकड़ 14 गुंठा सरकारी ज़मीन आहे जंहिंमें मोहम्मद सुमार खोसो आबाद आहे, लीगल आहे, गवर्नमेंट का मंजूर है, कदीमी है। हाँ ही 31 गुंठा तारिक शाह जामोट 24 बे जा जै असांजे मंगणे जन जो ज़मीनूं आहिनि। सीनियर में ही बंदिश पयल आहे, कैमरा ॾेखारे, ही असांजो सीनियर मेंबर वटि आहे, सूट भी कोर्ट में हले पियो 2 नंबर में। हाँ तारिक शाह जामोट चालाकी करे चए थो 31 गुंठा 5 कब्जे ठाण, तव्हां 24 ए जी माप करायो, बे जी करायो, प्लस में कब्रिस्तान जी माप करायो, 4 एकड़ 14 गुंठा जेकी सीनियर मेंबर कैंसिल कई आहे, जंहिंजो इहा आर्डर आहे, इहा कढी पोइ तव्हां 31 गुंठा 5 खणो। असांजो कदीमी गोठ आहे जंहिंमें 17 जी पूरजे थी, जेको हींअर तक़रीबन भरिजी चुको आहे ऐं आस में पास में सरकारी ज़मीन आहे ऐं ही ज़मीनूं जेके आहिनि से असांजे वॾनि जूं आहिनि, उहे कब्रिस्तान जे हवाले कई वयूं आहिनि। पोइ उन्हनि जे जुड़तू खाता ठाराया जेके हींअर कैंसिल थी चुका आहिनि। पर असांखे मक़सदु हींअर उहो ज़बरदस्ती मक़सदु पुलिस वठियो, माल मटीरियल लाहियो, असांजे नियाणियूं बचायो, क्रेनूं काया आया आहिनि जेके अॻियां विया से खयो क्रेनुनि ते पिया उछलाइनि, या मरनि था या बचनि था, चवंदा के ॻाल्हि पुलिस खे चयो त पुलिस खे चयो त असां खां कमज़ोर आहे। सर ही 8 गोठनि जो कब्रिस्तान आहे, 8 गोठनि जो कब्रिस्तान आहे, जेको असांजा पासे जा सभु गोठ जा कब्रिस्तान माण्हुनि जो इहो ई आहे, जंहिं ते साईं तारिक हुसैन शाह जामोट कब्ज़ो पियो पुलिस जे मार्फत कराए। अगे सरकारी ज़मीन हुन कूड़ा खाता ठहराया जेके असां कैंसिल कराए छॾिया आहिनि। हाणे उन बाहि में अची ही साईं कब्ज़ो हिते पुलिस वठी, प्राइवेट माण्हू वठी, हथियार खणी, ट्रैक्टर ट्रालियूं माण्हू वठी आने असांजे बच्चनि खे धक बया अथनि, जंहिंमें कुझु बेहोश थी विया आहिनि, कुझु मरण में अंदरि पिया आहिनि। हलो त तव्हांखे चओ त ॾेखारियांव सही, के अस्पताल ॾे खणी विया आहिनि। सर बच्चनि जा मरण उहो अलाह जे हथ में आहे, तारिक शाह जे हथ में कोन्हे, पर ज़ुल्म असां सां रोज़ पियो करे।